अल्लाह हक अल्लाह या फबा या फबा या फबा या फबा वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू अहलन सहलन मरहबा मरहबा फी अमानिल्लाह मरहबा मरहबा अल्लाह अल्लाह हे हवाल कदा गावठी तू मुलो थियो है या होल वाला पोत आस्ते ॻाल्हाए तो को ॿुधी न वठी चया अकुल को नहीं जा केर बि कोने हा सियाणनि चयो आहे त कंधनि जी कन हिन अल्लाह जी रहमत न बरकत न भरियो महीनो आयो आहे ग़रीब आहिनि ॾाढा महांगाई केॾी सुदा थी वई आहे रमज़ान खां हिकु ॾींहुं अॻु में बसर 50 ते किलो पिया ॾियनि ज़ालिमनि उहे हाणे 200 रुपया किलो करे छॾिया रमज़ान खां हिकु ॾींहुं अॻु में टमाटो 50 ते किलो हो अॼु उहे 300 रुपया किलो लॻा पिया आहिनि ॾिठो ज़ेबा चाढ़ो कोन थियो महांगाई कंध भञी विधा तव्हां बि ग़रीब आहियो रहमत जे बरकत जे महीने में शामिल थियो रोज़ा बि रखो अल्लाह जो फर्ज़ बि निभायो ऐं उन खां अलावा शाम जो वरी मस्जिद में माशाअल्लाह तामन जा हीअं सफ़ा ढेर ढेर हर क़िस्म जा फ्रूट पकोड़ा समोसा चिप्स साईं मुंहिंजा खान फ्रूट जा नाला मूंखे नथा अचनि अलाए कहिड़ा कहिड़ा फ्रूट था अचनि वॾो मज़ो लॻो पिया ॾिसण वात पाणी पाईंदो करे अरे रोज़ो आहे मकुल थो करे निभागा 11 महीना आए यल्ला वांगी चरी हाणे रमज़ान शरीफ आयो आहे त तस्बी खई थई माल ॾिठा अथई न जाम हाणे उते सूप बि हूंदा नारियूं बि हूंदियूं केला बि हूंदा हर शइ हूंदा ॾाढ़ू हूंदा आलू बुखारा हूंदा कचालू छा चवंदा आहिनि इहे कतल इन करे तस्बी हथ में सही हाणे मस्जिद जा पासा वठंदे ह न रोज़ो न हुजे त न हुजे ख़ैर आहे रोज़ा आहे त जहिड़ो मुंहुं ठाहे पंहिंजो बाबा मुंहुं घुमाइणो करे सिधो मस्जिद में अल्लाह पर ॿुध तोखे त रोज़ो आहे न हा बचरे हो त नाही असां बि अचूं था असां बिना रोज़ा खां कराए तो माल खाऊं हा बूथ रोज़ा आहे त जहिड़ो हुजे सफ़ा बूथ सुकाया थीजो सम्झी था ईअं सफ़ा जी हर को सम्झी त हल वाह 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 जा रोज़ा आहे त टीह ई रोज़ा रखंदा ठीकु आहे हाणे तव्हां भली हलो त बस थोरी देरि में पोइ तव्हां अचो त गॾिजी हलंदा मस्जिद नारगियूं जीअं छामो छा बाबा अलाए छामो छा जीअं मौलवी चींदो आहे उहे थींदो आहे ॿार तड़ी हुजे ई वॾा फ्रूट आहिनि वॾा मज़ा कलर ई फिटी वियो अथव कुझु कलर मटायो खाओ पीओ रोज़ा आहे त अल्लाह महीना बाबा त का छल साई कयो सफ़ा उस ते सड़ी सड़ी सफ़ा डांबर थी आयो कुझु खाओ पीओ रत ठाहियो अल्लाह अल्लाह सुभान